अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। कराची में बिजली की अण ऐलानिया लोड शेडिंग जो सिलसिलो बंद न थियो। कराची में बिजली बंदिश खिलाफ PTI के इलेक्ट्रिक आॾो एहतिजाजी कैंप लगाए छॾी। अॻुवाणनि जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक कराची में रहवासियुनि जो सख़्त गर्मीअ में जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। माज़ीअ में दरामदी मसनूआत ते हलण वारी बिजलीअ जे मनसूबे लॻाइण जी गरी क़ीमत अदा करणी पई। वज़ीर अज़म इमरान ख़ान जो आज़ाद पतन हाइड्रो पावर प्रोजेक्ट ते दस्तख़त जी तक़रीब खे ख़िताब कंदे हुन चयो त दरामदी मसनूआत सां बिजली ठाहिण ते अवाम ऐं सनअत खे महांगी बिजली मिली, जंहिंजो मईशत खे नुक़सानु थियो आहे। कराचीअ में तक़रीबन 1 कलाक जे मींहुं 5 ज़िंदगियूं खसे वरितियूं। दीवारूं छितूं किरण ऐं करंट लॻण जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में औरत ऐं हिक ॿारड़ीअ समेत 5 ॼणा फ़ौत। घणनि ई रोडनि ते ट्रैफ़िक जाम। नवाबशाह सीनियर सहाफ़ी अली रज़ा बलोच जे घर ते हथियारबंदनि जमाल नासिर इस्माइल आसिम नवाज़ ऐं पाण खे DSP सरवराईंदड़ स्पेशल ब्रांच जो सूबेदार मोहम्मद एज़म मंगसी संदसि पुटनि दोस्तनि ऐं 5 नामालूम हथियारबंदनि चढ़ाई करे फायरिंग करे सहाफ़ी अली रज़ा ऐं उन जे भाइरनि खुर्शीद अहमद अब्दुल जब्बार ऐं मुनीर अहमद खे शदीद ज़ख़्मी कयो, जंहिं ते सहाफ़ी अली रज़ा बलोच चयो त मज़कूरा हथियारबंद असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जेको असांजो वालिद साहब मरहूम सीनियर सहाफ़ी अब्दुल कादिर बलोच असां भाइरनि खे हिसे में ॾेई वियो आहे, जंहिं ज़मीन जा असुल काग़ज़ पिणु असां वटि मौजूदु आहिनि, जंहिं ते नवाबशाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली ऐं ॿियनि सहाफ़ियुनि हमले जी सख़्त मुज़म्मत कंदे DIG SSP ऐं ज़िले इंतिज़ामिया खां घुर कई आहे त हमलावरनि खे जल्द पकड़े उन्हनि जे मथां सख़्त कार्रवाई कई वञे ऐं DSP सरराईंदड़ मोहम्मद एज़म मंगसीअ खे मुअत्तल करे सहाफ़ी अली रज़ा बलोच ऐं संदसि फैमिलीअ खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। डिस्ट्रिक्ट नौशहर फ़िरोज़ पुलिस CIA पुलिस जवाबदार ज़ैनुल आबदीन राजपूत जे कब्ज़े मां 10 लीटर शराब हथ करे गिरफ़्तार करे वरितो। डिस्ट्रिक्ट जैकबाबाद पुलिस SSP जैकबाबाद जनाब बशीर अहमद बिरोई साहब जे सख़्त अहकामनि तहत मंशियात जी रोकथाम खे नज़र में रखंदे शमेशा चेक पोस्ट ते सख़्त नाकाबंदी कंदे बैनल सूबाई मंशियात चर्स स्मगलर्स गुलशाह पठान मोहम्मद रसूल पठान खे गिरफ़्तार करे वरितो, जिन वटां वॾे मिक़दार में 12 किलोग्राम चर्स ऐं हिक मज़दा गाॾी पिणु हथ कई वई। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।